नसीराबाद में मुल्क अंदर वधंदड़ महांगाई खिलाफ अवामी वर्कर्स पार्टी जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नारी जमहूरी महाज जे समन नूनारी, अवामी वर्कर्स पार्टी जे सिंगार नूनारी, क़ौमी अवामी तहरीक जे इनायत तुनियो, पीपी शहीद भुट्टो जे ममताज कलहोड़ो ऐं ॿियनि जी अॻवाणी में हुकूमत खिलाफ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नाअहल ऐं अवाम दुश्मन हुक्मराननि मुल्क में महांगाई करे गरीब अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुक्मराननि मुल्क खे करप्शन जो गढ़ बणाए छॾियो आहे। उन्हनि चयो त गरीब माण्हू फाका काटे रहियो आहे। अवाम खे बिजली, पाणी, गैस, सिहत, रोडनि ऐं रस्तनि जी बुनियादी हक़नि खां महरूम बणायो पियो वञे। उन्हनि चयो त सॼे मुल्क खे यरगमाल बणाए हुक्मराननि अवाम खे ख़ुदकुशियूं करण ते मजबूर करे छॾियो आहे। बेरोज़गारी ऐं गुर्बत सबबि माण्हू पंहिंजा ॿारड़ा विकिरो करे रहिया आहिनि। नाअहल हुक्मरान अवाम जे पैसे ते अयाशियूं करे रहिया आहिनि।